लिगारी कंहिंजी धीअ आहियो? हाजी गुलाम हैदर जी। छा मसइलो थियो आहे अॼु तव्हां सां तव्हांजे एसपी ऑफिस में आया आहियो कंप्लेन खणी? हाँ त मां 2-3 चक्कर आई आहियां कंप्लेन खणी, पर अॼु मां केस दाख़िल कयां थी। हिते मूंखे 2-3 चक्कर धमकियूं ॾेई वठी विया वापसि, पर अॼु बि हिते घुमंदो तो अचे। मतिलबु शादी जो चई मूंखे, मां तोसां शादी कंदसि, 1.5 लख रुपया बि खाई वियो मुंहिंजो, उहो बि नथो ॾिए। ऐं हुनजी घरवारी बि मूंखे गारियूं थी ॾिए, धमकियूं। हुनजा घरवारा बि मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए ऐं चवनि था हाणे तोखे असां बदिराईंदासीं। केरु आहे मूंखे न उहो वधी? इंगोरो आहे, तारिक अज़ीज़ नालो अथसि, छा कंदो आहे उहो? पुलिस वारो आहे। तो दादू जी न होॾे फुलजी में। अच्छा, घणे टाइम खां वठी तव्हांखे शादी जो आसरो ॾेई पैसा खाईंदो रहे? तक़रीबन 5-6 साल थी विया आहिनि। का ऐं ज़्यादती मूंसां मतिलबु रोज़ ज़ना बि कंदो। मां चवंदी हुअसि तूं मूंसां ज़ना थो करी, हिन खां बहितर आहे मूंसां तूं शादी कर, मुंहिंजा बच्चा जवान थी विया आहिनि, मूंखे 3 ॿार बि आहिनि। हुन मां? हा न, मुंहिंजा घर वारो गुज़ारे आहे हुन मां। मां पाण बेवा आहियां। जी हा। तव्हांजो मुड़ुसु छा कंदो? मुंहिंजो घर वारो वीचारो मज़दूरी कंदो, उहो गुज़ारे वियो। हाणे मां किराए ते वेठी आहियां, अल्ताफ़ नालो हुअसि। वो लिगारी होता? जी न, उहो लुंडो हो ज़ात जो। मूंखे 3 ॿार आहिनि, हाणे ॿारनि खे बि धमकियूं थो ॾे। ॿारनि में कहिड़ो औलाद अथव? धीअरूं घणी अथव? मूंखे 3 पुट आहिनि। 2 पुट? हा। पढ़ंदा? हा। कहिड़े दर्जे में? हिकिड़ो 5 थो पढ़े, ॿियो 9 थो पढ़े, ॿियो थो पढ़े। हिते तव्हां जंहिं जॻह में रहंदा हुआ तव्हांजी पंहिंजी ज़ाती जॻह आहे या न, किराए? उहा किराए ते आहे मुंहिंजी। केरु भरींदो आहे उन उहो किरायो मां पाण भरींदी आहियां। तव्हां पाण भरींदा? हा। कहिड़ो आमदनी जो ज़रियो आहे तव्हांजो? मुंहिंजो नंढड़ो हुयो मोटरसाइकिलनि जो कमु कंदो आहे, ॿियो मोबाइलनि जी दुकान ते बीठो आहे। मां पाण दर्ज को कमु कंदी आहियां। महिरबानी करे मुंहिंजी इन माण्हू खां जान चढ़ाई वञे, मूंखे पंहिंजा पैसा ॾे। मूंसां शादी बि नथो करे, मुंहिंजे माइटनि वटि सभिनीनि वटि मूंखे पार करे छॾियो अथसि। मुंहिंजे माइटनि बि अख़बार में लिखी ॾेई छॾियो आहे त असांजो हिन धीउ सां को वास्तो न आहे। हाणे मूंखे न पंहिंजा माइट पंहिंजो था करनि, न ही माण्हू मुंहिंजी इज़त को छॾे थो। मां 10 चक्कर हिते आई आहियां, पर हिते का बि ॻाल्हि थिए थी, मूंखे रोज़ धमकियूं ॾेई उते विढ़ण जे लाइ भॻो थो अचे। ऐं हीअ मूंखे धकायां अथसि, हीअ निशान आहिनि मूंखे, हेॾे ॾिसो। हुननि जॻहियुनि ते मूंखे कल्ह लठूं आयूं अथसि, ऐं हिन जॻह तां धकायूं अथसि। हिन चप जे अंदरां मूंखे टुंब थी आहे, उहो रत कल्ह न पई बीहे मूंखे। मां कल्ह बि आई हुअसि, पर साहब कोन हो, एसपी साहब। हिन मूंसां ॾाढी नाइजाइज़ी कई आहे। मां हिन खे मिंथूं कंदी आहियां, मुंहिंजी जान छॾे वञ, मां केॾे हली वञा। मूंखे केॾे वञण बि नथो ॾिए, चए थो मां तो कुझु बि कंदी आहियां, मां तोखे माराए छॾींदमि। तव्हांखे जान जो ख़तरो आहे? मूंखे जान जो ख़तरो आहे हिन माण्हू मां। हीउ माण्हू चए थो मां फराड करे, कुझु बि करे, तुंहिंजे घर में मां पुलिस बि घिड़ाए सघां थो, मां तोसां सभु कुझु करे सघां थो।